तो माया मानी पंहिंजो वरी सावक लॻारी हमरा असांजो वरी गड़प लॻो पिया सफ़ा गर्मी जेका आहे इस्लामाबाद वरी हिनखे छितो करे मारियो आहे सो अॼु सफ़ा माना हमरा जेको आहे सो दिमाग़ सभु कुझु ॿियो सिस्टम कमु कोन पियो करे कारो वॻो पातो आहे शौक़ु मां अॼु मौला करे ख़ैरु पर अॼु मां तव्हांखे ॾेखारींदुमि असांजो क्लासरूम हिकिड़ो ऐं खां पोइ असांजो ब्लॉक इब्न खलदुन ब्लॉक जी असांजो जेको मशहूरु ज़माना ब्लॉक आहे जंहिंमें जेको न बि पढ़ंदो हुजे उहो बि चकर लॻाइणु ज़रूरु ईंदो आहे उहो छो ईंदो आहे इहो मां वरी ॿियनि कंहिं खां पुछिजो सिंधियुनि खां जेके हिते पढ़नि पिया ऐं असांजो ब्लॉक उहो ब्लॉक आहे जंहिंमें सभ खां वधीक सिंधी जंहिंमें हूंदा आहिनि छो उनजी वजह छा आहे उन वजह मां तव्हांखे ॿुधायां थो उते उन जॻह ते पहुची करे छो वधि खां वधीक सिंधी असांजे इन ब्लॉक में आहिनि सो शुरू था कयूं ब्लॉग खे ऐं तव्हांखे सभ खां पहिरीं मां ॾेखारणु थो चाहियां मुंहिंजी क्लास उहा कीअं क्लास आहे हीअं ब्रेक टाइम आहे सो घणी संगत ॿार वियल आहे असां वटि हिते माशाल्लाह वाइट बोर्ड आहे हीअ गॾो गॾु टीचर्स जी जेको आहे न बायोमेट्रिक जे लाइ मशीन बि लॻियल आहे ऐं LED स्क्रीन्स लॻियल आहिनि जॾहिं बि का प्रेज़ेंटेशन वग़ैरह थींदी आहे त उहा इन्हनि ते थींदी आहे या टीचर कॾहिं जेको आहे सो लेक्चर ॾींदो आहे ऐं स्लाइड्स सां पढ़ाईंदो आहे त उहो उन जे लाइ बि ॾींदो आहे ऐं उन सां गॾो गॾु हींअर त मां 3rd फ्लोर ते आहियां त हितां खां मूंखे ॿाहिरि वारा मंज़र बि सुठा नज़र ईंदा हे ॾिसो कुझु ईअं आहे अॼु बारिश एक्सपेक्टेड आहे उमेद आहे थी वञे यार AC लॻियल आहे असां वटि पर AC हले कोन थी स्विच बि निकितो पियो असां ख़राबु आहे क्लास में हे डाइज़ आहे जितां खां प्रोफेसर साहब बि लेक्चर ॾींदो आहे हे असांजो प्यारो मुजीबुर रहमान शहर वीचारो महिनती माण्हू आहे अञा ताईं लिखे पियो टीचर वियो हलियो सभिनी लिखी छॾियो क्लास ख़ाली थी वई हीअ वीचारो लिखे पियो पढ़े पियो हीअ माना सिंधियुनि जो आइंस्टाइन थींदो वार कोन अथसि मसइलो इहो आहे उहे वार कोन अथसि बाक़ी सॼो आइंस्टाइन ग्रीन ॾिसो पिया इहो वरी नोटिस बोर्ड आहे कॾहिं को अहिड़ो नोटिफिकेशन हूंदो आहे त उहो लॻियल हूंदो आहे गॾो गॾु हे बि लॻियल हवा ये हैं इस्लामाबाद वाले आबाद में रहने वाले सिंधी हैं बेचारे सब उसे आखिर में लिख रहे हैं थोड़ा जल्दी लिखा करो भाई असां त कयो आहे कमु पंहिंजो अड़े बाबा ॾेखारियां छा हाणे किताब पियो आहे हुते मां ॾिसो हा इहे न असांजी क्लास जा हाल ऐं अहवाल अच्छा क्लासिस सही आहिनि पर 3rd फ्लोर जेको आहे इंतिहाई गरम आहे मां थोरो ॿाहिरि जो नज़ारो ॾेखारे था कोई वीडियो में ॾिठो हूंदो त जस्ट हिकिड़ो लुक ॾियूं था हीअ ॾिसूं अॼु माशाल्लाह बारिश जो आहे मौसम उमेद त आहे त थींदी असां बि इन उमेद ते 3 फ्लोर चढ़ी आया आहियूं तो बाक़ी पाण ॾेखारींदासीं अॼु असांजो ब्लॉक हीअ 3rd फ्लोर आहे 3rd फ्लोर खां शुरू था कयूं उन खां पोइ हलंदासीं 2nd फ्लोर 1st फ्लोर हे रूम नंबर आहे शायदि 17 हितां खां निकिरंदासीं साम्हूं इहो लैब आहे अॼु बंदि आहे हिन तरफ़ लॻियल आहे पाणी जो कूलर पहिरियों लिफ्ट लॻियल आहे पर लिफ्ट में असांखे वञण ई न ॾींदा आहिनि टीचर्स जे लाइ पर अॼुकल्ह त हुननि जे लाइ बंदि पई आहे पाणी जो कूलर लॻियल आहे हेॾे वॉशरूम्स आहिनि ऐं हे उहो ब्लॉक थो केसि ताईं इहो कैमरा वञे थो उहो हिन जे एंड में इहो अथव स्पेशली पाकिस्तान स्टडीज़ जो जेको विंग आहे उन में सभ खां वधीक सिंधी पढ़ंदा आहिनि पाकिस्तान स्टडीज़ में इन करे सभिनी खां वधीक तइदाद आहे उहो इन पर सॼो जेको फ्लोर आहे सो आहे पाकिस्तान स्टडीज़ डिपार्टमेंट जो ऐं पेपर बि हले हिन पेपर बि हले ॿिए पासे क्लासिस बि हलनि असांजी क्लास बि हले बैक साइड खां पाण वञूं था वरी परे पासे जिते पाकिस्तान स्टडीज़ जो हींअर क्लासिस थियनि पियूं समर क्लासिस एक्चुअली इहो सॼो फ्लोर ई आहे पाकिस्तान स्टडीज़ वारनि जो हीअ कुझु ईअं हूंदो आहे असांजो नमलिस्तान अञा वॾो हे जस्ट इब्न खलदून आहे हुन में 3rd फ्लोर आहे उहो बिल्कुलु हेठि ते जेको ॾिसो पिया फर्श इहो अथव असांजो साइकोलॉजी ब्लॉक जेको बेसमेंट में आहे सभिनी खां थधो ब्लॉक इहो हूंदो आहे सभिनी खां गरम हे आहे जिते पाण हींअर आहियूं आस्ते आस्ते करे वेंदासीं हेठि
ब्लॉक आहे लाइट्स न आहिनि सभिनी खां वधीक सिंधी पढ़ंदा इहो ब्लॉक आहे पाकिस्तान स्टूडेंट्स क्लासेस थींदियूं आहिनि ऐं सभिनी खां वधीक सिंधी पढ़ंदा आहिनि हुते क्लासिस 9 शायदि लैब में हिकु क्लास थिए पई अच्छा लैब सुठी आहे हिननि जी फैकल्टी रूम्स आहिनि IT रूम आहे इन खां पोइ थर्ड फ्लोर कवर थी वियो हिते ख़तमु आहे बिल्डिंग उन खां पोइ पाण हलूं था सेकेंड फ्लोर ते इहो अथव सेकेंड फ्लोर सभिनी खां साम्हूं जेको मंज़र आहे उहो ॾिसो इन ते आहे मतिलबु BBA वारनि जूं क्लासिस थींदियूं आहिनि घणियूं इन खां अलावा कॾहिं कॾहिं अकाउंटिंग एंड फाइनेंस जूं बि थींदियूं आहिनि घणियूं BBA जी थींदियूं आहिनि इकनॉमिक्स जेका आहे थर्ड फ्लोर ते थींदी आहे मोस्टली इन खां अलावा हेठि जेके क्लासिस आहिनि हिन फ्लोर ते जेके क्लासिस आहिनि BBA वारनि जूं या ॿियो फ्लोर हे स्टाफ रूम्स आहिनि टीचर्स जा टीचर्स जा नाला लिखिया पिया आहिनि इहे टीचर हिते वेठा आहिनि हे एडमिन हे इकनॉमिक्स जो स्टाफ जो ऐं हे स्टाफ रूम और हिननि जूं क्लासिस कॾहिं थर्ड फ्लोर ते आहिनि सेकेंड ते आहिनि मैनेजमेंट साइंसिस जी लाइब्रेरी आहे जेका बंदि पई हूंदी आहे सदाईं खुलियल हूंदी आहे शायदि कॾहिं कॾहिं पर अॼु खुलियल न आहे किचन जेको हर फ्लोर ते अलॻि अलॻि आहे इहो इकनॉमिक्स डिपार्टमेंट जो आहे ऐं साॻे तरीक़े सां लिफ्ट सेकेंड फ्लोर ते बि आहे हिते ऐं पाणी जो कूलर साॻियो स्ट्रक्चर आहे हिन पासे वॉशरूम्स सभु कुझु आहे इकनॉमिक्स डिपार्टमेंट ते बि पूरी क्लासिस हलनि पियूं हिते ये मैनेजमेंट साइंसिस जो ब्लॉक आहे क्लासिस आहिनि डिपार्टमेंट ऑफ इकनॉमिक्स सेकेंड फ्लोर ते आयो ऐं इन खां अलावा मेरे ख्याल BBA उहे क्लासिस हिते हलंदियूं आहिनि हे इकनॉमिक्स जो विंग आहे हिते क्लासिस थींदियूं आहिनि हिननि जूं हिते असांजा काफ़ी सारा सुठा दोस्त पढ़ंदा आहिनि सुठा सीनियर्स पढ़ंदा आहिनि इन खां पोइ हेठियों जेको फ्लोर आहे उहो असांजो फ्लोर आहे अकाउंटिंग एंड फाइनेंस जो असांजूं घणियूं क्लासिस हुते हूंदियूं कॾहिं कॾहिं हिते हूंदियूं एक्चुअली हे गर्ल्स वारी साइड साॻी स्ट्रक्चर आहे वही पाणी जा कूलर वॉशरूम्स वग़ैरह कोई बैक वारी सीढ़ियूं मतलब पाण हलूं था हेठि फर्स्ट फ्लोर ते हे असांजो फर्स्ट फ्लोर ते असांजूं क्लासिस कॾहिं हूंदियूं आहिनि घणियूं त सेकेंड फ्लोर ते हूंदियूं आहिनि अपार्टमेंट्स मिक्स आहिनि हिते काफ़ी फोटोस काफ़ी मिक्स थियल आहिनि हे फर्स्ट फ्लोर शुरू थी फर्स्ट फ्लोर जी लिफ्ट आहे ऐं साॻियो स्ट्रक्चर आहे इहो ई हिन पासे हे साॻियो किचन हितां खां हमरा लॻा पिया आहिनि कम ते का लाइट वग़ैरह ख़राबु आहे शायदि क्लासिस साॻियो स्ट्रक्चर आहे जेको मथे ॾिसी आहियूं त हिते शुक्र आहे जो लाइट्स ऑन आहिनि तव्हांखे सही नज़र ईंदो हिते शायदि फुल क्लासिस कुझु हलनि पियूं टीचर्स आहिनि हे असांजो फर्स्ट फ्लोर जितां खां सभु कुझु शुरू थो थिए इंटरव्यू जा पुराणा पन्ना बि लॻा पिया आहिनि रूम नंबर 4 आहे जितां खां मैनेजमेंट वेठी आहे तव्हांखे को बि इशू हूंदो आहे मैनेजमेंट जे हवाले सां उहो हितां हल थींदो आहे ऐं हे काफ़ी वॾो नोटिस बोर्ड लॻियल आहे सभु पंहिंजी पंहिंजी प्रमोशन्स ऐं बाक़ी शयुनि में लॻा पिया आहिनि असांजा टाइम टेबल हिते लॻंदा आहिनि ॿियो सभु आहिनि पुराणा लॻल आहिनि इहे वठी अचंदा हाणे वरी जॾहिं नया शुरू थींदा आहिनि उहो ईंदो ऐं व्हाट्सएप ते बि अची वेंदा आहिनि ग्रुप में ऐं जेके छोकिरा सिलेक्ट थिया आहिनि शायदि उन्हनि जा बि लॻा पिया आहिनि सेक्शन्स वाइज़ केरु कहिड़े सेक्शन में ईंदो तो इहो आहे फर्स्ट फ्लोर कॾहिं क्लासिस हिन ते हूंदियूं आहिनि मोस्टली इहो रूम नंबर 3 आहे हे जेको रूम नंबर 3 ॾिसो पिया न हिन में असां जाम क्लासिस इन विंग में वरी अॻिते रूम नंबर 1 में काफ़ी सारियूं क्लासिस थींदियूं आहिनि ऐं हिन विंग में शुरू में जॾहिं आयासीं त फर्स्ट सेमेस्टर जो हिते थींदियूं शायदि एंड पे कनि हमरा ज़बरदस्त महिनत पे हले
जो क्लासेस में बाक़ी थोड़ा ॾींहं सेमेस्टर में इन पास भी हले मैनेजमेंट साइंसिस जो इहो पहिरियों फ्लोर आहे पर असां मथां खां शुरू कयो हेठि ताईं आहियूं। फैकल्टी रूम आहे असांजे काफ़ी सारा टीचर्स वेठा हूंदा। हेॾे आहे स्टाफ रूम आहे, वॾो स्टाफ रूम आहे, प्रिकल किथे हूंदी आहे। ये लैब आहे, लैब ॾिसो, लैब माशाल्लाह सुठी ठाही अथनि। लैब में कुर्सियूं कंफर्टेबल आहिनि, कंप्यूटर सुठा पिया आहिनि, एसी लॻल आहे। बाक़ी क्लासिस में यार एसी किथे किथे आहे पर लाइन कोन था, छा कजे। ये पुराणनि दोस्तनि जा सीनियरनि जा लॻा पिया आहिनि पिक्चर्स, टीचर्स जा, फैकल्टी जेका आहिनि जा। माशाल्लाह काफ़ी मेहनत भी की असांजे इन ब्लॉक ते। हे फैकल्टी रूम आहे, टीचर्स वेठा आहिनि, कुझु हिते वरी हाणे लॻाई अथनि सेंट्रल LED लॻाई छॾी अथनि, नई आई आहे न, पाठो ई हिते पियो अलाए छा पिया कनि। हिते बि शायदि नोटिफिकेशन्स लॻाईंदा। पर नमल जेको आहे सो काफ़ी कमु करे पई, इम्प्रूव करे पई। ऐं इहो असांजो सेंट्रल गेट आहे, हितां खां एंटर थी अंदरि ईंदा आहियूं सभु। हिकिड़ो इहो आहे ऐं इन खां अलावा 2 गेट जेका पोइ साइड खां ईंदा आहिनि। मां पोइ साइड खां अचो त उतां खां एंटर थी सघो था, बट जेको फ्रंट गेट आहे हिते ई हूंदो आहे। फ़ोटोग्राफी घणे घणी हिते ई थींदी आहिनि कन्फ्यूशियस बाबा वटि। हेठियों जेको ब्लॉक आहे, जेको फ्लोर आहे हेठियों सो आहे साइकोलॉजी जो। इहो साइकोलॉजी जो ब्लॉक आहे। इहो असांजो फ्रंट गेट आहे। हेठि इहो फ्लोर, इन खां पोइ बेसमेंट में साइकोलॉजी जो डिपार्टमेंट आहे। ऐं हेठि इन फ्लोर ते क्लासिस भी हूंदियूं आहिनि, पर घणा ऑडिटोरियम भी आहिनि, हॉल आहिनि वॾा जिते कुझु प्रोग्राम्स वग़ैरह थींदा। हे त अलाए कहिड़ी ॿोली लिखियलु आहे, मूंखे सम्झ में अचे थो, मूंखे बि पढ़ी ॿुधाए, मूंखे कोन थी सम्झ में अचे। हे आहे मुंहिंजे ख़्याल आहे हिन जो ग्राउंड फ्लोर, कार्ड रूम आहे हिते। त मां ॾेखारियां थो तव्हांखे ऑडिटोरियम हिते। हा, हे आहे सेमिनार हॉल, हिते काफ़ी सारा सेमिनार्स थींदा आहिनि। कुझु त असां बि अटेंड कया आहिनि हिकु ॿ, कुझु ईअं आहे। हे ॿाहिरि खां हे जेको रस्तो अथनि हिन खां थो अचे, जॾहिं मां ईंदा हो त फर्स्ट गेट या सेकेंड गेट खां जॾहिं अचो हे रस्तो आहे, हितां खां दोस्त ईंदा आहिनि अक्सर। इहो आहे असांजो ग्राउंड फ्लोर, सेमिनार हॉल, रिकॉर्ड रूम। घणो मुल्क आहे माशाल्लाह, थोरो थधो बि आहे, मथे जेतिरो वञे ओतिरी फ्लोर गरम आहिनि। एसीस मथे बि कोन था लॻनि क्लासिस में, लॻल आहिनि, हलनि कोन था। एरिया स्टडीज़ चाइना, हुननि जी शायदि हिते क्लासिस आहिनि। डाइनिंग हॉल, किचन। इहो आहे असांजी ग्राउंड फ्लोर। कॉन्फ्रेंस रूम आहे हिते, क्लासिस घटि आहिनि हिते, रूम कॉन्फ्रेंस रूम, सेमिनार हॉल, इहे शयूं घणियूं आहिनि। हे अलाए कहिड़ी ॿोली आहे, हीअं सम्झ में अचे थो मूंखे ॿुधाए। हिते वरी अंधेरो आहे, लाइटूं न आहिनि। हे ॾिसो न, ईअं आहे कमु। इहा लाइब्रेरी आहे साम्हूं। इन खां हेठि पाण हलूं था। हाणे तव्हांखे ॾेखारींदुमि साइकोलॉजी डिपार्टमेंट, कमाल जो डिपार्टमेंट आहे, सभिनी खां थधो छांव वारो। वञो त हुन वाह थी वञे। हे सीढ़ियूं जेके ॾिसो पिया, जेको हाणे मां लहां पियो, इहे आहिनि हाणे असांजो साइकोलॉजी डिपार्टमेंट जो। हाणे पाण हलूं था साइकोलॉजी डिपार्टमेंट। साइकोलॉजी डिपार्टमेंट कुझु ईअं नज़र थो अचे। हे शायदि गिफ्ट लॻाई अथनि सामान वग़ैरह खणण लाइ। हे असां ताईं बीठल ॾिठी आहे, असां हलंदी कोन्हे। हिते बि माशाल्लाह कमकार हले पियो, मरम्मत हले पई, रंग रोगन हलनि पिया। 11 सितंबर खां अॻे सभु कुझु तयारु करिणो आहे। हे कुझु सुठो ब्लॉक आहे।
मुंहिंजो हिते नोटिस बोर्ड लॻियल आहे ऐं हिन पासे छा आहे लेक्चर हॉल 2 पंहिंजा प्रोग्राम्स जो सॼो लिस्ट ठाहे लॻाए छॾियो अथनि हिन तरफ़ छा आहे हिन ब्लॉग में असल में ईंदा घटि आहियूं हिन जी मूंखे बि ख़बर न आहे छा हिन में हीअं अप्लाइड साइकोलॉजी जो ब्लॉग आहे हिननि जी क्लासिस थींदियूं आहिनि पर अॼु सॼियूं चेयर्स बि ॿाहिरि आहिनि जो मूंखे ख़्यालु आहे हिननि जा रंग रोगन हलनि पिया क्लासिस में ऐं बाक़ी मरम्मत हले पई नए सेमेस्टर खां पहिरीं सॼा कमु थियणा आहिनि MSc जी क्लासिस थींदियूं आहिनि शायदि हिते मुंहिंजो ऑफिस आहे कंप्यूटर लैब 2 खां अलावा पहिरीं पासे सॼी शइ इहो रस्तो आहे जेको सिधो ब्लॉक खां ॿाहिरि कढंदो आहे लेक्चर हॉल वग़ैरह इहे शयूं आहिनि हिते क्लासिस बि आहिनि दैट्स इट इहो आहे असांजो पूरो ब्लॉक स्ट्रक्चर बाक़ी साॻियो आहे हिते लिफ्ट कोन्हे हिते बेसमेंट में लिफ्ट ग्राउंड फ्लोर खां शुरू थी थिए हीअर साॻी शइ आहे किचन वग़ैरह मुंहिंजो ऑफिसिस हितां खां पाण जॾहिं चढ़ंदासीं पोइ सिधो हिन ब्लॉक असांजे कन्फ्यूशियस ब्लॉक खां वञी ॿाहिरि निकिरंदासीं ये असां पहुची वियासीं ॿाहिरि धुप आहे घणी सो हलूं था वरी अंदरि हे असांजो फ्रंट जितां सॼी खलकिंडर थींदी आहे महबूब मुजीबुर रहमान शहर बि हिते ॾिठो आहे चलो त हा इहो आहे असांजो कन्फ्यूशियस ब्लॉक आहे कन्फ्यूशियस इंस्टीट्यूट ऑफ इस्लामाबाद पोयां लिखियो पियो अथसि ऐं बोर्ड बि लॻो पियो अथसि हीअ फ्रंट साइड असांजे ब्लॉक जी जिते अक्सर फोटोग्राफी थींदी आहे मेन एंट्रेंस ही आहे ऐं वॾो नालो हेॾे बि लिखियो अथनि हमरान वरी महिनत कई आहे वॾो ख़र्चु कयो अथनि वीचारनि इहा फ्रंट साइड असांजे ब्लॉक जी ऐं पहिरियों इहो जेको ॾिसो इब्न खल्दुन लॉन आहे हिते अक्सर गॾिजाणियूं थींदियूं रहंदियूं आहिनि थोरियूं घणियूं ऐं हे असांजो इब्न खल्दुन ब्लॉक जो फ्रंट साइड ओ थैंक यू सो मच वरी कंहिं ॿिए वीडियो में मिलूं था असां हेसि ताईं वीडियो की वीडियोज़ ॾिसंदा रहो वरी महिरबानी लख कुर्ब सिंध सलामत साथ सलामत